सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्ताने साथियुनि सां मुखातिब आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि। अॼु पाण सिंधी ॿोलीअ लाइ जान घोरींदड़ हिकु अरड़े फ़र्ज़ंद ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं पंहिंजी ॿोली जे बचाव लाइ, पंहिंजी ॿोली जी हैसियत ऐं अज़मत जे बचाव लाइ पंहिंजी जान घोरे छॾी। उहो शहीद आहे शहीद अब्दुल रज़ाक सूमरो। शहीद अब्दुल रज़ाक सूमरो सिंध जा माण्हू खेसि वॾी इज़त ऐं एहतराम सां अॼु बि यादि कनि था। छाजे करे? जो हुन सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी ॿोलीअ जे वाधवी जे लाइ, उन जे दिफ़ा लाइ पंहिंजे रत जो नज़रानो ॾिनो। हाणे सिंधी ॿोली पाकिस्तान ठहण खां पोइ सिंधी ॿोली सां जेकी ज़्यादतियूं कयूं वयूं, सिंधी ॿोली जेका हक़ तलफ़ी कई वई, उनखे जेका पंहिंजे ई वतन मां निकाली ॾियण जी कोशिशि कई वई, इन अमल ख़िलाफ़ सिंध जड़े माण्हुनि, सिंधी माण्हुनि तमामु वॾे पैमाने ते जदोजहद कई। पाकिस्तान में बंगालियुनि खां पोइ ॿोलीअ जे मामले ते सिंधी माण्हू विढ़िया आहिनि, जदोजहद कई आहे, क़ुर्बानियूं ॾिनियूं अथनि। हाणे अव्हांखे पस मंज़र ॿुधाइजे त सिंधी ॿोलीअ जो बिल 1972 में जॾहिं पीपी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत क़ाइमु थी, त सिंधी ॿोली जो बिल 1972 में उन वक़्तु सिंध जे वॾे वज़ीर मुमताज़ भुट्टे 3 जुलाई 1972 ते पेश कयो। जंहिंखां पोइ सिंध में सिंधी ॿोली जे दुश्मन कुवतनि फ़साद शुरू करे छॾिया। हू सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे ई वतन में जाइज़ हैसियत मिलण ख़िलाफ़ रहा हुआ। जॾहिं हीउ बिल मंज़ूर कयो वियो त उन जो मक़सदु इहो हो त सिंध में सिंधीअ खे सिंध सूबे जी अकेली सरकारी ॿोली करार ॾिनो वञे। इन बिल में बि हो, पर पोइ फ़सादनि खां पोइ उन वक़्त जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे इन बिल में तरमीम कंदे उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही खे सिंध जूं सूबाई ॿोलियूं, सरकारी ॿोलियूं करार ॾिनो। माना सिंध खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो करार ॾिनो वियो। हाणे शहीद अब्दुल रज़ाक सूबे जी शहादत इन ॿोली वारे बिल जे हवाले सां जेके फ़साद थिया, उनखे पस मंज़र में ॾिसणु घुरिजे इन शहादत खे। असल में इन्हनि फ़सादनि जे पोयां हिकिड़ो मख़सूस माइंड सेट कमु करे रहियो हो, जंहिंजो मक़सदु हुयो त पाकिस्तान जे मिड़नी ख़ितनि सूबनि ते मिड़नी क़ौमुनि खे ज़बरदस्ती उर्दू ॿोली पढ़ाई वञे, उन्हनि मथां लागू कई वञे ऐं हितां जूं जेके मक़ामी असलूकियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि खे नेस्त नाबूद करे छॾिजे। हाणे शहीद अब्दुल रज़ाक सूमरो हिकिड़ो ग़रीब ऐं फ़र्ज़ शनास रिटायर्ड उस्ताद मोहम्मद सुलेमान सूमरे जो अकलूतो या अकेलो फ़र्ज़ंद चइजे उहो हुयो। अब्दुल रज़ाक सूमरे 23 जुलाई 1947 ते मोरो शहर में जनमु वरितो। हींअर जेको नौशहर फ़ेरोज़ ज़िले जो हिसो आहे। हुन इब्तिदाई तइलीम मैट्रिक ऐं इंटर साइंस मोरे मां हासिलु कई। उनखां पोइ वरी पॉलीटेक्निक इंस्टीट्यूट ख़ैरपुर मां इलेक्ट्रिक इंजीनियरिंग में डिप्लोमा कई, जंहिं बदि उते ई साॻी इदारे में इंस्टीट्यूट में जूनियर इंस्ट्रक्टर तौरु मुक़ररु कयो वियो, जितां पोइ अॻिते पढ़ाई जारी रखण लाइ हैदराबाद पॉलीटेक्निक इंस्टीट्यूट में साॻी पोस्ट ते बदिली कराए आयो। शहीद अब्दुल रज़ाक सूमरे बाबति ॿुधाए थो वञे त हू
शागिर्दी वारे ज़माने खां ई सिंध दोस्त हुयो, वतन दोस्त हुयो, अवाम दोस्त माण्हू हुयो, समाजी कमनि में तमामु घणो भेरो वठंदो हुयो। मोरे में हिकिड़ी सोशल वेलफेयर एसोसिएशन जे फाउंडर मेंबरनि मां हुयो। 1967 खां मोरे में या सिंध में जेकी शागिर्द तहरीकूं शुरू थियूं उन में हुन मुख्य किरदारु अदा कयो। शहीद अब्दुल रज़ाक सूमरो पंहिंजी ॿोलीअ सां वलहाना मोहबत कंदो हो। जॾहिं सिंधी ॿोली ख़िलाफ़ ख़तरा पैदा थींदा हुया ऐं उन ख़िलाफ़ जेका बि तहरीक हलंदी उन में भेरो वठंदो हो। जनवरी जे महीने में 1971 में हैदराबाद में किन शर्पसंदनि सिंध दुश्मननि सिंध लाजीअ खे बाहि ॾेई साड़ियो हो त इन ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज थियो। मोरे जे शागिर्दनि बि हिकु वॾो जुलूस कढियो जंहिंमें शहीद अब्दुल रज़ाक सूमरो अॻियां हो। जॾहिं अक्टूबर 1971 में सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सिंधोलाजी जे माली मदद लाइ अपील कई त राशिद मोराई, मोरे में राशिद मोराई, मिठल कमालाणी, सिकंदर जमा मेमन, हारून सूमरो, अली गुल कलोड़ो आहे ऐं शहीद अब्दुल रज़ाक सूमरो गॾिजी चंदो कयो ऐं इहा रक़म बैंक ड्राफ्ट जे सूरत में सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह खे पहुचाई वई त जीअं हू सिंध इलाजी खे बहाल करे। 28 जून 1972 ते शहीद अब्दुल रज़ाक सूमरे जे रिथ ते ई मोरे जे शागिर्दनि GS सिंध स्टूडेंट फेडरेशन जो क़याम अमल में आंदो। माना पाण सियासी माण्हू हुयो, सियासी तौर ते सुजाॻ हुयो, ॿोली जे हवाले सां, सिंध जे हक़नि जे हवाले सां। अब्दुल रज़ाक सूमरे पॉलिटेक्निक कॉलेज हैदराबाद में जॾहिं मुलाज़मत इख्तियार कई त हुन उते बि केतिरनि ई सिंधी शागिर्दनि खे दाख़िलो वठाए ॾिनियूं ऐं हुननि खे हिमथायो त अचो अची हिन इदारे में दाख़िलो वठो। हिन ग़रीब शागिर्दनि खे किताब मुहैया करे ॾिना ऐं एक्स्ट्रा क्लास वठी खेनि पढ़ाइण जी कोशिशि कंदो हो त जीअं सिंधी नौजवान टेक्निकल शोबनि में अॻियां अचनि। 7 जुलाई 1972 ते सिंध असेंबली जे इजलास में सिंधी ज़बान खे सिंध जी सूबाई ज़बान करार ॾियण जो बिल पास कयो वियो। इन फ़ैसिले खां पोइ हिन पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट में माना इन फ़ैसिले जे हिमायत में हिन पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट में ख़ुशीअ जो इज़हार कयो। जेका ॻाल्हि उते जेके अक्सरियत में जेके ग़ैर सिंधी हुया उन्हनि खे पसंदि न आई। जॾहिं इन बिल पास थियण ख़िलाफ़ उर्दू अख़बारुनि वावेला शुरू कई ऐं जंग अख़बार रईस अमरोही जो हिकु शेर हुयो जेको वॾी मेन सुर्खी सां मेन हेडिंग सां शाया कयो त उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकले। माना हुननि सिंध में बाहि लॻाइण पे घुरी ऐं पोइ उहा बाहि लॻी वई। सिंध में ॿोली वारा फ़साद शुरू थी विया। टटरेजाम में सिंधी शागिर्दनि खे शहीद कयो वियो। जॾहिं साईं GM सैयद सिंध जे दौरे ते निकितो त 2 अगस्त 1972 ते मुस्लिम कॉलेज हैदराबाद में मथे बम सां हमिलो कयो वियो जंहिंमें संदसि हिकु दोस्त मोहम्मद पिराचा शहीद थी वियो जॾहिं त नामवर मुसवर गुल मोहम्मद खत्री ऐं हिकिड़ो क़ौमी कारकुन उमर शोरो ऐं ॿिया जेके हुआ ज़ख़्मी थी पिया। ॿोलीअ जे हंगामनि दौरान तोड़े अॻु में उन खां अॻु बि पॉलिटेक्निक कॉलेज हैदराबाद जे गैर सिंधी इंतज़ामिया शहीद अब्दुल रज़ाक सूमरे खे रस्ते तां हटाइण जी रिथाबंदी कई। छाजे करे जो हू उते सिंधी ॿोली ऐं सिंध जो सफ़ीर तौर कमु करे रहियो। हू उते वाहिद सिंधी उस्ताद हुयो, अकेलो सिंधी उस्ताद हुयो जेको सिंधी शागिर्दनि जे दिफ़ा लाइ सरगर्म हुयो। हिन खे केतिरा भेरा धमकियूं ॾिनियूं हुयूं पर हू बेडरबो इंसान पोइ ते न हटियो। पंहिंजे वतन ऐं ॿोली सां मुहबत तां हथ न खयो। 7 अगस्त 1972 जे सुबुह जो
पॉलीटेक्निक कॉलेज जे मुतअसिब ऐं सिंध दुश्मन शागिर्दनि मथे सोचींदो हमिलो कयो। इन्हनि शागिर्दनि जी अॻुवाणी अनवर कमाल राजपूत करे रहियो। शहीद अब्दुल सूमरे खे शागिर्दनि जे टोले चाकुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। सिंध 7 अगस्त 1972 ते पंहिंजे हिन पुट लाइ सिफ़े मातम बणिजी पई। सिंध जे मोरे शहर जियां हर शहर में सिंधी माण्हू हिन नाहक खून ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। वॾे पैमाने ते एहतजाज कयो वियो। देसी दलालनि हथां ऐलान कराया विया त केर बि घरां न निकिरे। ख़ासि करे मोरे में सिंध दुश्मन कुवतुनि मोरे जहिड़े शहर में सिंध दुश्मन कुवतुनि पाण खे मज़बूत सम्झंदे इहे ऐलान कराया त केर ॿाहिरि न निकिरे। जेकॾहिं को निकितो त उन सां जुठ कई वेंदी, उन ते हमिलो कयो वेंदो। शहीद अब्दुल सूमरे जे मढ़ अचण खां अॻु ई फोर्सिस जूं गाॾियूं गश्त कंदियूं रहियूं। माण्हुनि खे संगीन जे ज़ोर ते ख़ौफ़ ॾियारींदा रहिया त पंहिंजे घरनि में वञो न त ॿी सूरत में कुझु बि थी सघे थो। पर जॾहिं शहीद अब्दुल सूमरे जो मढ़ सिंध जा रस्ता लताड़ींदे, सिंध जा रोड लताड़ींदे, मुहबतूं समेटींदे मोरे शहर में दाख़िल थियो, उन जो मैयत जो जुलूस दाख़िल थियो त सिंध जा हज़ारे आशिक ॿाहिरि निकिरी आया। माण्हुनि जो समुंड उथली पियो। हुननि पंहिंजे शहीद खे आख़िरी सलाम पेश कयो। सिंध जे हर शहर में हिन नाहक क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज थियो। शहीद अब्दुल सूमरो सिंधी ॿोली जे बचाव लाइ पहिरियों शहीद करार ॾिनो वियो। सिंधी ॿोली जे दिफ़ा जी अलामत बणिजी वियो। शहीद अब्दुल सूमरे खे क़त्ल कंदड़ जेके क़ातिल हुया, रहज़न हुया, उन्हनि खे का बि सज़ा न मिली। शहीद अब्दुल सिंधी माण्हुनि जे दिलनि में हमेशह लाइ समाइजी वियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदो।